तारा तेलिय रूह लुधा लालन उभरी जेड़ी तो सुबह तेड़ी साफ़ी सजणे। दोस्तों, गर्मियुनि जे ॾींहंनि में सुबुह सुबुह जो हिकु तारो उभरंदो आहे जंहिंखे लुधा चवंदा आहिनि। उहो निहायत रोशन चमकदार ॾिसबो आहे उभरण महिल। उन जे उभरण सां ई गर्मी शुरू थी वेंदी आहे। जीअं असीं ॿहिराड़ी ॿोली में चवंदा आहियूं पर चालीहो, इन 40 ॾींहं शुरू थिया आहिनि छो जो लुधो तारो उभरियो हाणे। हर तारे जी पंहिंजी पंहिंजी ख़ुशूसियत हूंदी आहे। जीअं सुहिल तारो कत्ती या कत्तियूं आहिनि। कत्तियूं यानी 6 या 7 तारा हूंदा आहिनि। उनजे झुगठो या उनजे मेड़ खे कत्तियूं चइबो आहे। उन जे उभरण सां रबी जो फ़सुलु शुरू थी वेंदो आहे ऐं हारी जेके उहे जोर वग़ैरह पोखणु शुरू कंदा आहिनि। त हिते लुधे तारे खे लतीफ़ सरकार मुखातिब थी करे चवे थो त तारा तेलिय रूह लुधा लालण उभरे जेड़ी तो सुबह तेड़ी साफ़ी सजणे। मतलब त ए नाज़नीन ख़ूबसूरत ऐं रोशन चमकदार लुधा तारा जहिड़ी रीत तूं उभरण महिल ख़ूबसूरत ऐं हसीन ॾिसबो आहे न, तहिड़ी रीत तव्हांखे मुंहिंजो महबूब ऐं रोशन चमकदार ऐं ख़ूबसूरत ॾिसबो आहे। जीअं इन सुर में ॿी जॻह लतीफ़ सरकार फरमाए थो त खणी नैण खुमार मां जा कयूं नाज़ नज़र सूरज शाखूं झुकियूं को माण्हू कमर तारा कतियूं ताइब थिया देखंदे दिलबर झको थियो जोहर जानब जे जमाल सिंह। अस्सलाम वालेकुम।